तामीर कयो तामीर कयो जो को ही एहतजाज तहरीक निफाज़ फ़िक़्ह जा फिरिया आगा हामिद अली शाह मूसवी अल नजफ़ी जे तरफ़ खां पूरे पाकिस्तान में 8 शवाल में मल्हायो पियो वञे। असांजो ही एहतजाज जन्नतुल बक़िया जे पाक मज़ारात के मिसमार करण के ख़िलाफ़ है। आले सऊद 1926 में जॾहिं जन्नतुल बक़िया में सैयदा जे मज़ारुनि के मिसमार कयो, उन खां बाद में हिन महिल ताईं उहे मज़ारात ईअं पत्थर जो ढेर लॻी पियूं आहिनि। असांजी पुरज़ोर मज़म्मत ऐं पुरज़ोर अपील आहे त महिरबानी करे उन मज़ारात के ॿीहर तामीर करे मुसलमाननि ऐं ख़ासि करे अहले तशय्युअ मां ही बेचैनी ख़तमु कई वञे। तामीर कयो ता महिराण प्रेस कयल ॿारनि जी अदा महिरबानी।